कराची मली जे आचार सालार ॻोठ में ग़ुर्बत, बीमारी ऐं बेवसीअ सबबि 20 खां वधीक मासूम माज़ूर ॿारनि जी ज़िंदगी में दर्द ऐं मायूसी पखिड़िजी वई आहे। माज़ूरनि में टिन सगन भाइरनि समेत केतिरा ई मासूम शामिल आहिनि जेके इलाज न थियण सबबि एज़ियतनाक ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उन्हनि में भाइर अलीशे जोखियो, सनाउल्ला जोखियो, अताउल्ला जोखियो समेत 20 खां वधीक मर्द, औरतूं ऐं ॿार शामिल आहिनि जेके माज़ूरी सबबि हलण, ॻाल्हाइण ऐं आम ज़िंदगी गुज़ारण जी सघ खां महरूम थी विया आहिनि। संदन वालदेन ग़ुर्बत जे सबबि पंहिंजे ॿारनि जे इलाज कराइण खां लाचार थी सरहदी वारनि जी मदद जी मुंतज़र आहिनि। माज़ूरनि जे वाटसनि जो चवणु आहे त असां बुखूं काटे रहिया आहियूं, औलाद माज़ूर आहे, न इलाज लाइ पैसा आहिनि, न ई खाद खुराक लाइ वसीलो मौजूदु आहे। हुकूमत का मदद नथी करे, असां ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदासीं। नौजवान अब्बास शाह शिराज़ी, कामरान जोखियो, नसीरा जोखियो, शैला जोखियो समेत केतिरा ई मासूम माज़ूरीअ सां विढ़ी रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त असीं ॻाल्हाए सघूं था पर जिस्म लाचार थी वियो आहे। हिकु मामूली टेस्ट कराइण लाइ बि असां वटि पैसा न आहिनि। इलाज मुमकिन आहे पर ग़ुर्बत सबबि मौत जो इंतज़ार में वेठा आहियूं। ॻोठवासियुनि हुकूमत खां अपील कई आहे त तुर्त इमदाद फ़राहम कई वञे। उन्हनि माज़ूर इंसाननि खे इलाज मुहैया कयो वञे त जीअं उहे बि आम इंसाननि वांगुरु ज़िंदगी गुज़ारे सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।